में कूड़ा डोमिसाइल ठाणे खिलाफ जस्कम में गुरु शहीदात खानन वाजे सॾ ते ईदगाह चौक खां शाही बाज़ार ताईं एहतिजाजी रैली कढी ऐं धरणो हयो वियो, जिते अॻवान फ़क़ीर सैयद आशिक़ अली शाह, गुलाम नबी सोलंकी, वक़ार कंदेरो, बाबा शेख ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त सिंध जा नौजवान बेरोज़गार थियो ख़ुदकुशी पिया कनि ऐं धंधोरी कामोराई पैसनि एवज़दारियुनि खे कूड़ा डोमिसाइल जारी पिया कनि, जिन ते होटलनि अंदरि नौकरियूं पिया कनि। उन्हनि घुर कई आहे त कूड़ा डोमिसाइल रद्द करे उन मलूस माण्हुनि ऐं अफ़ीसरनि खे अमले ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वञे। रिपोर्ट आतिफ़ अली सेतो, खानन वाज शाइन। जाली डोमिसाइल ठाहिया विया आहिनि ऐं जेके क़ाबिज़ ॿाहिरिनि सूबनि जा माण्हू हिन सिंध अंदरि जेके विहारे विया आहिनि उन्हनि खे फिलफोर जेको आहे हटायो वञे ऐं हीअ जेको असांजा सिंधी भाइर आहिनि जेके रोडनि ते अची चुका आहिनि, हाणे हीअ जेका असांजी तहरीक हली आहे इहा इंशाअल्लाह हाणे ख़तमु न थींदी उन वक़्त ताईं जेसीं ताईं असांजा हीअ जेके मुतालबा आहिनि इहे मंज़ूर न कया वेंदा। असांजो पुरज़ोर मुतालबो आहे सिंध हुकूमत खां त जेके इहे डोमिसाइल कूड़ा डोमिसाइल ॿाहिरिनि सूबनि जा माण्हू अची हिते ठाराए रहिया आहिनि, उहे पंजाब जा हुजे, KPK जो हुजे या इवन बलोचिस्तान जो हुजे, असांखे कंहिं बि ॿिए धारे सूबे जे डोमिसाइल खे हिते हक़ु न आहे कंहिंजो बि त सिंध में अची उहे पंहिंजा डोमिसाइल ठाराए वञनि ऐं असांजे सिंध जे नौजवाननि खे हिते बेरोज़गार करे वञनि, छो जो केतिरा ई नौजवान आहिनि जेके उन्हनि जा घर जा भाती या घर जा वॾड़ा मज़ूरी बि करे उन्हनि खे यूनिवर्सिटियुनि ते पहुचाइनि था, पर पोइ बि उन्हनि खे नौकरियूं नथियूं मिली सघनि, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इन जे करे जो ॿाहिरि सूबनि जा माण्हू अचनि था हिते डोमिसाइल ठाराइनि था, कूड़ा डोमिसाइल, ऐं हिते उहे वॾनि वॾनि नौकरियुनि ते वेठा आहिनि। इन जे करे असांजो पुरज़ोर मुतालबो आहे त जेके बि डोमिसाइल कूड़ा ठहियल आहिनि उन्हनि खे रद्द कयो ऐं जेके ठाहिण वारा आहिनि उन्हनि खे गिरफ़्तार कयो वञे। इहो अक्सर असांजे सिंध में दाख़िलाउनि जे बुनियादनि ते जेको आहे सो कयो वियो आहे त जाली डोमिसाइल ठाराए ऐं उते असांजे सिंधी शागिर्दनि सां बि नाइंसाफ़ी आहे, उन्हनि जे नौकरनि सां बि नाइंसाफ़ी आहे ऐं हिते धारियो माण्हू तमामु घणो अची चुको आहे जंहिंजा जेको आहे सो तमामु घणा ख़राबु नतीजा निकिता आहिनि। हाणे पोएं हफ़्ते में बि बदीन में हिकिड़े सहाफ़ीअ ते तमामु जेको आहे सो घणो पठाणनि तशदुद कयो, जंहिंजो बि गवर्नमेंट कंहिं बि क़िस्म जो त जेको आहे तदारक न कयो।